إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ولقد خلقنا الإنسان ونعلم ما توسوس به نفسه ونحن أقرب إليه من حبل الوريد. إذ يتلقى المتلقيان عن اليمين وعن الشمال قعيد ما يلفظ من قول إلا لديه رقيب عتيد. وجاءت سكرة الموت بالحق ذلك ما كنت منه تحيد ونفخ في الصور ذلك يوم الوعيد. وجاءت كل نفس معها سائق وشهيد. لقد كنت في غفلة من هذا فكشفنا عنك غطاءك فبصرك اليوم حديد. قال الله تبارك وتعالى في مقام آخر. بسم الله الرحمن الرحيم. سبحان الذي أسرى بعبده ليلا من المسجد الحرام إلى المسجد الأقصى بعثنا حوله لنريه من آياتنا إنه هو السميع البصير. قال الله تبارك وتعالى في مقام آخر ونبلوكم بالشر والخير فتنة وإلينا ترجعون. تمام من الله تبارك وتعالى की राय राज सेवा सदावान है जो कबूल करो मालिक के खलक जो मालिक है ये असमें मौत जिंदगी ये असमें इज्जत दे देता है अल्लाह तबारक व तआला की तारीफ का बात बेसा बंदी सलाता का जो सलाम जन जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की रहमत से जैसे अल्लाह तबारक व तआला इन पूरी दुनिया से हिदायत दिलाए मबूस फरमाए। प्यारा इस्लाम दुनिया की जिंदगी एक आजमाइश है। दुनिया की जिंदगी में खैर शर दोनों मौजूद है। अल्लाह तबारक व तआला इंसान के खैर जे साथ पर आजमाए तो अल्लाह तबारक व तआला शर जे साथ पर। अल्लाह तबारक व तआला कुरान करीम में फरमाए व नबलुकुम बिशर्रि वल खैरि फितनतन व इलैना तुरजऊन। और असियां के शर ए खैर बिनी जे साथ आजमाइंदा सो ए आमणी के आखिरकार असां जी तरफ मरी करे अचो है प्रगति करे अचो है यानी करे असी खासे हालात जे जरिए आजमाइंदा सो ए कदे बुरे हालात जे जरिए आजमाइश में असी आके मुब्तला कइंदा सो तो केर अल्लाह जो हर हाल में शुक्र अदा करे तो है केर अल्लाह तबारक व तआला जी नाशुक्री करे तो केर सब्र करे तो है केर बेसब्री जो मुजाहिरो करे तो इन आयत में मालूम तो अहले ईमान के दुनिया में फितने सा दो चार क्यों है फितने में जा इंसान के लिए मुख्तलिफ फितनाई मुख्तलिफ आजमाइश हुई मुख्तलिफ परीक्षाएं हुई लेकिन फितने में जरा जो को अहम फितनो है वो मुल्क में वो देश में बदअमनी जो फितनो है दुनिया में बदअमनी जो फितनो है देखा न को इज्जत महफूज न को जानी महफूज न को माल महफूज
जॾहिं दुनिया में बदअमनी फैली वञे थी, चैन सुकून ख़त्म थी वञे थो, बदअमनीअ जी वजह सां इंसान पिंड में वेहण लॻे था, मुल्क पिंड में वेहण लॻे था, जर वेहे था तर न को उते कंहिंजी इज़त महफ़ूज़ रहे थी, न को कंहिंजी जान महफ़ूज़ रहे थी, न को कंहिंजो माल कंहिंजी दौलत महफ़ूज़ रहे थी। इन फितने के बारे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेशीन गोई कहते फरमायो, यतक़ारबु ज़मानु व युक़बदुल इल्मु व तज़हरुल फितनु व युनकशुहु व यक्सुरुल हर्जु वल क़त्लु, रवाहु बुखारी। वक्त करीब थी वेंदो, इल्म खजी वेंदो, यानी इल्म जो सिर्फ नालो बाक़ी रहिजी वेंदो, उन मथे अमल की न थींदो। बुखारी जी रिवायत में वयनकुसुल अमल, यानी अमल ओछो थी वेंदो, अमल कम थी वेंदो। वतज़हरुल फितनु, फितने जो ज़ुहूर थींदो, फितना ज़ाहिर थींदा, तरह तरह जे फितने सां इंसान के सामनो करणो पवंदो। इंसान जी दिली में लालच विझी वेंदी ऐं क़त्ल आम थी वेंदो। बिरादरान इस्लाम, अज पां दुनिया के मुल्कनि जो पंहिंजे मुल्क जो जाइज़ो ॾिनो त इहा हदीस अॼु हिन ज़माने मथे बिल्कुलु फिट अची रही आहे। यानी अमल घणो ओछो थी वियो आहे, फितने जो ज़ुहूर थी वियो आहे। इंसान पैसे जी वजह सां, इंसान लालच जी वजह सां पंहिंजे ईमान खे पण विकिणी छॾियो ऐं दुनिया जो पां जाइज़ो गिनो, दुनिया खे निहारियूं त क़त्ल जेको आहे ही बिल्कुलु आम थी रहियो आहे। इंसान खे अहिड़ी तरह मारे वञे थो जहिड़ी तरह को जानवर खे पण न मारे। जानवर जी जान जी कीमत आहे, जानवर जी जान महफूज आहे, लेकिन अज दुनिया में इंसान जी जानी, मुसलमान जी जानी महफूज न आहे। अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुद फरमायो, पंहिंजी जिंदगी में उन फितने खां खबरदार कयो त मुंहिंजी उम्मत में खतरनाक फितना वाक़ थींदा, जंहिंमें इंसान ईमान मथे साबित कदम न रही सघंदा, यानी पंहिंजे ईमान खे बचाए न सघंदा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बादिरू बिल अमाले फितनन कक़ितइल लैलिल मुस्लिमी युस्बिहु रजुलु मुमिनन व युमसी काफिरन औ युमसी मुमिनन व युस्बिहु काफिरन यबीउ दीनहु बेअरज़िम मिनद दुनिया, रवाहु मुस्लिम। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो उ फितना अचण खां पहिरीं, उ फसाद अचण खां पहिरीं ऐं जल्दी जल्दी नेक अमल करे लायो, जेको अंधेरी रात जे टुकड़े जी मां हूंदा। जहिड़ी तरह रात पए थी, तेरा तुरंत ऊंदाव नथो थी वञे, थोड़ो थोड़ो ऊंदाव थिए थो, थोड़ा थोड़ा ऊंदावे जा टुकर ज़ाहिर थिए था, अहिड़ी तरह फितना ज़ाहिर थींदा। ऐं उन फितने जे दौर में हिकिड़ो शख़्स सुबुह जो मोमिन हूंदो, उनखे टाणे काफ़िर बणिजी वेंदो, ऐं उनखे टाणे काफ़िर हूंदो, सुबुह जो वक़्तु यानी काफ़िर बणिजी वेंदो। अहिड़ा फितना ज़ाहिर थींदा त हिकिड़ो इंसान जी कीअं पण गारंटी की न हूंदी त इंसान कॾहिं ईमान खां फिरी वञे, कॾहिं पंहिंजे ईमान खे विकिणी छॾे ऐं हू पंहिंजे दीन खे दुनिया जे सामान जे बदिले विकिणी छॾींदो। हिन हदीस जी रोशनीअ में अॼु पां दुनिया जो ऐं ख़ुसूसन मुसलमान जो जाइज़ो गिनो त मुसलमान चंद पैसे जे लाइ पंहिंजे मुल्क जे, पंहिंजे मुसलमान भाई जे बेद खे ज़ाहिर कई था, उन खे पैसे जे लाइ विकिणी छॾी था।
उन्हीं के पैसों अजीज आए, दौलत अजीज आए, लेकिन उन्हीं के दीन अजीज नहीं, उन्हीं के इस्लाम अजीज नहीं। अल्लाह तबारक व तआला कुरान करीम में फरमाए, याद रखो अमुक अहिड़ा फितना थींदा जंहिंमें अल्लाह तबारक व तआला अहले ईमान जी आज़माइश करण चाहे तो त ईमान मथे केर साबित कदम रही सके तो, या ईमान छॾे करे कुफ्र जी तरफ केर पलटी वञे तो। अल्लाह तबारक व तआला फरमाए, अहसिबन्नासु अन युत्रकू अन यक़ूलू आमन्ना वहुम ला युफ्तनून वलक़द फत्तन्ना अल्लज़ीना मिन क़ब्लिहिम फलयअलमन्ना अल्लाहु अल्लज़ीना सदक़ू वलयअलमन्ना अल-काज़िबीन। कुरान ही सोचे गिड़ाया, आही गुमान करे गिड़ाया त असां ला इलाहा इल्लल्लाह चई लाथो, असां ईमान आणे लाथो त असांखे हाणे ईअं छॾियो वेंदो, असांजी आज़माइश कीन कई वेंदी। हालांकि असां उन इंसान खे पर आज़माया जेको आखां पहिरीं हुआ। अल्लाह तबारक व तआला ज़रूर ही मालूम करण चाहे तो त आम जारा केर सच्चाई केर खोटाई। बिरादरान इस्लाम, अल्लाह तबारक व तआला पंहिंजी परीक्षा गिने थो, पंहिंजो इम्तिहान गिने थो, पांखे हिन दुनिया जे दौर में मुख़्तलिफ़ फितने सां सामनो करणो पवंदो। अल्लाह तबारक व तआला कुरान करीम में फरमाए, सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। पाक है अल्लाह तबारक व तआला जो पिंड जे बंदे के मस्जिद हराम वटा मस्जिद अक़सा ताईं खणी वियो। अल्लाह पिंड जी कुदरत जा नमूना ॾेखारे, पिंड जे कुदरत जूं निशानियूं ॾेखारे। इन्नहु हुवस समीउल बसीर। अल्लाह तबारक व तआला खूब सुणण वारो ऐं खूब ॾिसण वारो आहे। अल्लाह तबारक व तआला इन सूरत में कंहिंजो ज़िक्र कयईं, उहो बंदो कहिड़ो हो, उहो बानो कहिड़ो हो, उहो कहिड़ो अफ़ज़ल रसूल हो जंहिंखे अल्लाह तबारक व तआला मस्जिद हराम वटां खणी करे मस्जिद अक़सा ताईं कोठे वियो। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा। ॿियो को बानो न हो, ॿियो को रसूल न हो, ॿियो को पैगंबर न हो, बल्कि आजो है मुझो रसूल जनाबे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हो। अल्लाह तबारक व तआला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मस्जिद हराम जेको पांजो पहलो किबलो आहे, जेको मस्जिद आहे, उन मस्जिद वटा करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फरिश्ते जे ज़रिए कोठे वियो ऐं मस्जिद अक़सा ताईं कोठे वियो। ऐं लंबी हदीस आहे, इन में मुख़्तलिफ़ क़िस्म जा नज़ारा ॾिठो। जहिड़ा मस्जिद अक़सा पुॻा त सवारी मथां उतरिया जिब्रील अमीन जिते मस्जिद अक़सा साइड में तो मीनारो ॾिसे थो जेको सोनेरी रंग जो आहे, जंहिंखे अक्सर इंसान मस्जिद अक़सा चए था। तो उन मथे चढ़ी करे जिब्रील बांग ॾिनो, बांग ॾेई लाथो, आसमाने जा दरवाजा खोलिया विया, मलाइक नाज़िल थिया, मस्जिद अक़सा मलाइके सां पब्लिक सां भरिजी हुई। इमाम जी जॾहिं मुसल्लो खाली आहे, को अॻियां नथो वधे, को मलाइक नथो वधे, को नबी नथो वधे, बल्कि जिब्रील अमीन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हथ पकड़े करे मुसल्ले मथे अॻियां करे थो चए, आमिना जा लाल, हाँ हाँ आंखे कंहिंजो
इंतजार आए हाँ हाँ का केस अफजल थींदो जेको नमाज़ पढ़ींदो। बिरादरान इस्लाम इहो मस्जिद अक्सा आहे जंहिंजो पाण हर रोज समाचार में सुनो था। पाण पैदा थिया आहियूं थिया पुठियां सुनो थी प्यार ई मुसलमाने ऐं यहूदीअ जे विच में फितनो चालू आहे फसाद चालू आहे। बिरादरान इस्लाम इहो उहो छॾे जंहिं मथे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमामत करायो। इहो उहो छॾे जेको मुसलमान जो क़िबलो हो पहिरीं मुसलमान इन जी तरफ़ मुंह करे नमाज़ पढ़ंदा हुआ बैतुल मुक़द्दस जी तरफ़ मुंह करे नमाज़ पढ़ंदा हुआ। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने जे अंदर हो जेको मदीने विया हूंदा वो मस्जिद क़िबलतैन ॾिठो हूंदो। मस्जिद क़िबलतैन एतिरे जा अची वञे थो त क़िबला माना हिकिड़ो क़िबलतैन यानी ॿ मस्जिद क़िबलतैन एतिरे अची वञे थो त ई जेको मस्जिद आहे ई ॿ क़िबले वारी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ई ख्वाहिश हुई ई तमन्ना हुई त मुसलमान मस्जिद हराम काबे जी तरफ मुंह करे नमाज पढ़े। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख्वाहिश हुई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज जी हालत में आए जिब्रील चए तो है नबी पिंड जो क़िबलो फेरे विझ। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज जी हालत में काबे जी तरफ मुंह करे तो बैत मुक़द्दस जी तरफ खां फिरी वञे थो। बिरादरान इस्लाम पंहिंजो सिर्फ़ गाबोज महबूब नाहे इन में बरकतूं नाहे बल्कि अल्लाह फरमाए थो त मां मस्जिद हराम वॾा करे मस्जिद अक्सा ताईं बरकतूं रखियूं आहिनि। बिरादरान इस्लाम इहो मस्जिद अक्सा आहे जंहिंमें मैदान महशर जी ॾींहुं इन मैदान में इन शाम मुल्क में मुसलमान के अल्लाह इकट्ठा कंदो हिते भेड़ा कंदो। बिरादरान इस्लाम ये मुसलमान जो क़िबलो हो मुसलमान जो अगे काबो हो मुसलमान इन जी तरफ नमाज पढ़ंदा हुआ मौ करे लेकिन ई क़िबलो मुसलमान वटा यहूदी जटे गिरो। ई क़िबलो मुसलमान वटा यहूदी जटे करे जबरदस्ती उन मथे कब्जो करे गिरो। लेकिन जॾहिं हज़रत उमर रज़ी अल्लाहु अन्हु जो दौर अचे तो ज़मानो अचे तो त हज़रत उमर रज़ी अल्लाहु ताला अन्हु इन क़िबले के यहूदी वटा जटिए था 15 हिजरी में हज़रत उमर रज़ी अल्लाहु अन्हु जटे करे ई क़िबलो ई काबो मुसलमाने के दिए था। तंहिंजे बाद ई क़िबलो मुसलमाने वटि तक़रीबन 400 वरे रहे थो। यानी हिकिड़े भेरा कब्ज़ो न कयो बल्कि मुसलमाने वटा झटियो हज़रत उमर वरी उन वेला झटे गिरे यहूदी वटा पोइ वरी 400 वरे मुसलमाने वटि ॾियो। 400 वरे जे बाद वरी ईद मस्जिद मुसलमाने वटा यहूदी झटे गिरो ऐं तक़रीबन 90 वरिया यहूदी जे कब्ज़े में हुई। तंहिं पुठियां सुल्तान सलाहुद्दीन अयूबी मुसलमाने के ई क़िबलो फतेह करे दे तो मुसलमाने जे कब्ज़े में ई क़िबलो दे तो ई बैत मुक़द्दस दे तो ई मस्जिद अक्सा दे तो तंहिं पुठियां मुसलमाने जे ई क़िबलो कई वरे हो 100 वरिया मुसलमाने जे हथ में हो। तंहिं पुठियां वरी ई यहूदी मामूली कौम आहे नंढी कौम आहे लेकिन ताक़तवर कौम आहे। यहूदीअ खे जंहिं हिटलर क़त्ल कये उन्हीं खे मारे त यहूदी हुआ अची करे हिते आबाद थिया। फलस्तीन में यहूदी रहण
दुनिया में जड़ में की जगह न मिले, दुनिया में जड़ ठिकानो न मिलो तो मुसलमाने भी के ठिकानो दिनो। लेकिन यहूदी तो मुसलमान जा दुश्मन हुआ, हमेशा का हुआ, ए हमेशा रहंदा। एतरे जे लाइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए तो यहूदी जी मुखालिफत कयो हर चीज में। यहूदी जो कोई मुसलमान जा दुश्मन है, यहूद आबाद था, थोड़ा का आबाद था पे धीरे धीरे इन जी सोच जो हुई गंदी हुई, ये सोच जो हुई खतरनाक हुई। हरा हरा करे 1948 ईस्वी में इसराइल पिंड जो अलग देश बनाए गिरो। पांचो प्रदेश 1948 में बर्तानिया वटा इंग्लैंड वटा आजाद थियो है। जो इसराइल है ही पर 1948 में देश बनो है। यानी यहूदी दुनिया भर जूं कमेटियूं बनायो, उन्हीं के भेड़ा कयो, उन्हीं वटा वोट ॾिनो त वोट में वो अॻियां वधी विया त इसराइल हिकिड़ो देश बनियो। ते पुठियां फलस्तीन मथे कई हमला कयो। थोड़ोक देश हो, मामूली इंसान हुआ, थोड़ोक देश बनायो ते पुठियां मुसलमाने से विड़िया, मुसलमाने की तकलीफ बुझायो, कई बेड़ियों कयो, ए बेड़ी में जीतिया, जहर जीतिया तर थोड़ो थोड़ो जमीन ते कब्जो कंदा विया। थोड़ो थोड़ो फलस्तीन के फतेह कंदा विया। हाँ जो इसराइल है वो वधारे आहे, उन्हीं जी जमीन वधारे आहे, ए मुसलमान जो उन्हीं जी जमीन थोड़ी आहे। यानी मुसलमान ये नहीं तो हिकड़ी जगह मथे वेठा आहिनि, बल्कि थोड़ा मुसलमान वरी यहूदी ये मुसलमान फलस्तीन में ही हाल आहे। एतिरे जे लाइ मुसलमान मथे हमला करे रहिया आहिनि। मुसलमाने मथे हैर हमलो करे जे लाइ कयो, मुसलमाने जो कसूर करो हो, मुसलमाने जी फलस्तीन वाले जी गलती करो हुई। गलती ये हुई तो वो नमाज पढ़िया पे, गलती हुई तो उन्हें अल्लाह जी इबादत कयो पे, गलती ये हुई तो उन्हें अल्लाह सा लो लगायो पे। यानी मस्जिद अक्सा में नमाज पढ़िया तेरा यहूदी उन्हीं मथे फायरिंग कयो, मुसलमाने के कत्ल कयो, उन्हीं मथे तूफान छड़ियो, कई मुसलमान, कई बच्चा, कई औरतों शहीद थी हुई। बिरादरान इस्लाम यहूदी चाहिए था तो इन फलस्तीन के, इन हमाद के निस्त नाबूद करे छॾियो। हमाद जो है फलस्तीन जो हिस्सो है, फलस्तीन जो फलस्तीन वारा है, हमास जी हिकिड़ी फौज आहे, ऐं गज़ा जेको आहे ई पर फलस्तीन जो हिकिड़ो हिस्सो आहे। यानी जे मथे हर रोज़ पाण सुणो था त गज़ा मथे हमलो कई पिया, हुते तोहफ़ फिगाइजे पिया। बिरादरान इस्लाम ए मरे फुतुहात यहूदी के कुरे जे लाइ मिलियो तो मुसलमान अल्लाह सां ताल्लुक खत्म करे गिरो। मुसलमान अल्लाह के बोलिया, मुसलमान अयाशी में पईया। अरब जो को देश है मुसलमान जा 57 देश है, हिकिड़ो देश नहीं। मुसलमान आबादी जो को आहे मुसलमान जी ई घणी आबादी आहे दुनिया में। मेरा वधारे जो आबादी आहे वो ईसाई जी नहीं, मेरा वधारे आबादी आहे वो हिंदुओं जी नहीं, मेरा वधारे आबादी आहे वो यहूदियों जी नहीं, बल्कि दुनिया में मेरा वधारे आबादी आहे वो मुसलमान जी आहे। तंहिंजे बावजूद मुसलमान अज ज़लील है, अज मुसलमान परेशान है। कुल जे लाइ त मुसलमान हिकिड़ो अल्लाह खे छॾायो हुयो। ही अरब जेको देश है अयाशी में पइजी विया आहिनि, हिकिड़ो अल्लाह खां ताल्लुक छोड़े गियो, ॿियो अयाशी में पइजी विया। ऐं टियों जेको मुसलमान में फूट आहे, मुसलमान में इतिहाद नाहे, मुसलमान हिकिड़े ॿिए भेड़ा नाहे। एतिरे जे लाइ मुसलमान परेशान आहिनि। बिरादरान इस्लाम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ई केतिरो हिकिड़ो ॾींहुं मुसलमान फतेह कंदा, यहूदियुनि जो मुसलमान इन दुनिया में खात्मो कंदा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पेशीन गोई पीर थींदी।
नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिकिड़ो यहूदी के खेड़ आॾो लिकंदो के वण आॾो लिकंदो तेरा वो वण मुसलमान के चवंदो वो खेड़ मुसलमान के चवंदो वो फ्रूट मुसलमान के चवंदी वो बाणू मुसलमान के चवंदो त आहे मुसलमान यहूदी मुंहुं पुठियां लिखियो वेठो आहे इनके यहूदी के क़त्ल कर। बिरादरान इस्लाम ई ज़मानो अचींदो ई वक्त अचींदो लेकिन अॼु इन ज़माने में मुसलमान परेशान आहिनि। मुसलमान फलस्तीन वारे न को इज्जत महफूज न को उन्हीं जो जानी महफूज न को उन्हीं जो माल महफूज आहे। मुसलमान इन फलस्तीन जे लाइ इन पहले किबले जे लाइ कई लखों शहीद थी विया कई लखे पिन जी जान के इन इस्लाम जे लाइ ॾेई छॾियो। बिरादरान इस्लाम पां वटि ॿियो त कीअं पर हथियार न आहे पां वटि तोप न आहे पां वटि बम न आहे पां वटि आइटम बम न आहे बल्कि पां वटि जेको हथियार आहे उहो दुआ आहे त मूंखे उन जे हक़ में दुआऊं करणु खपे अल्लाह जे अॻियां गिड़गिड़ाइणो खपे सची दिलि सां उन जे बारे में दुआऊं करणु खपे त अल्लाह उन मथे जेको परेशानी हुई जेको फितना है अल्लाह उन्हीं के निस्त नाबूद कर। ऐ अल्लाह यहूदी के निस्त नाबूद कर। ऐ अल्लाह इसराइल के निस्त नाबूद कर। ऐ अल्लाह जेको यहूदिया मुसलमाने जे खिलाफ साजिशों करे रहिया आहिनि उन्हीं के निस्त नाबूद कर। ऐ अल्लाह अमेरिका के निस्त नाबूद कर। ऐ अल्लाह बरतानिया के निस्त नाबूद कर। ऐ अल्लाह चित्रा अपन मुसलमान के खिलाफ मुल्क बकवास करे रहिया आहिनि इजराइल जो साथ ॾेई रहिया आहिनि अल्लाह उन्हीं के निस्त नाबूद कर। ऐ अल्लाह उन्हीं के दुनिया में खत्म कर। ऐ अल्लाह उन्हीं जो आज़माइशों असां मथे न विझ। ऐ अल्लाह फलस्तीन वारे मुसलमान जी मदद कर। ऐ अल्लाह फलस्तीन वारे बच्चे जी मदद कर। ऐ अल्लाह फलस्तीन वारे माए जी मदद कर। ऐ अल्लाह फलस्तीन वारे भेण जी मदद कर। ऐ अल्लाह जो कोई बीमारी फैलियल आहे चाहे वो साजिश जी शक्ल में हुए चाहे हकीकत में बीमारी हुए अल्लाह उन बीमारी के निस्त नाबूद कर। ऐ अल्लाह मुसलमाने जी मदद कर। ऐ अल्लाह इन देश में जो मुसलमान परेशान आहिनि जेको दुश्मन हमला करे रहिया आहिनि जेको मुसलमान मथे साजिशूं करे अल्लाह उन जी मदद कर। ऐ अल्लाह उन्हीं दुश्मन के मलिया मेट कर। ऐ अल्लाह उन्हीं दुश्मन के खत्म कर। ऐ अल्लाह असां के इबादत गुजार बनाए। ऐ अल्लाह असां जे जवान के इबादत गुजार बनाए। ऐ अल्लाह असां जे माए के इबादत गुजार बनाए। ऐ अल्लाह असां जे घोड़े के इबादत गुजार बनाए। ऐ अल्लाह असां जे बच्चन के इबादत गुजार बनाए। ऐ अल्लाह असां जी भेण के इबादत गुजार बनाए। ऐ अल्लाह असां के जियारे ते ईमान इस्लाम मथे जार मारे त असां जो खात्मो ईमान इस्लाम मथे कर आमीन सुम आमीन।